अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा तव्हां पंहिंजो वज़न घटाइणु चाहियो था बग़ैर कंहिं ॾुखियाई जे या पंहिंजी दिलि जी तंदुरुस्ती लाइ कुझु ख़ासि ॻोल्हे रहिया आहियो त पोइ हीअ वीडियो आहे ख़ासि तव्हां जे लाइ। अॼु असां 5 अहिड़ी सब्जियुनि जे बारे में ॻाल्हाईंदासीं जंहिंमें न रुॻो घटि कैलोरीज़ आहिनि पर तव्हांजी दिलि जी तंदुरुस्ती लाइ ऐं तव्हांखे वज़न घटाइण लाइ पिणु मददगार साबित थींदियूं। अचो त हुन सब्जियुनि जे बारे में ॻाल्हायूं। जेका पहिरीं सब्जी आहे उहा आहे गोभी। गोभी जे 100 ग्राम में तव्हांखे कैलोरीज़ मिलंदियूं 27 प्लस में हिन में कार्बोहाइड्रेट सफ़ा घटि हूंदा आहिनि ऐं जेके फैट्स हूंदा आहिनि उहे न जे बराबरि हूंदा आहिनि ऐं हिन में काफ़ी घणा फाइबर्स हूंदा आहिनि। जेका ॿी सब्जी आहे उहा आहे पालक। तव्हांखे पालक जे 100 ग्राम मां रुॻो कैलोरीज़ मिलंदियूं 23। जेका टीं सब्जी आहे उहे खीरा। खीरा जे 100 ग्राम मां तव्हांखे जेके कैलोरीज़ मिलंदियूं उहे 15 ऐं प्लस में हिन में काफ़ी विटामिन सी, विटामिन ए ऐं बीटा कैरोटीन्स बि हूंदियूं आहिनि जेके तव्हांजी अखियुनि लाइ काफ़ी बहितरीनु आहिनि। जेका चौथी सब्जी आहे उहा आहे तूरी। तव्हांखे तूरी जे 100 ग्राम्स मां कैलोरीज़ मिलंदियूं जस्ट 20 ऐं जेका आख़िरी सब्जी आहे उहा आहे बंदगोभी। बंदगोभी जे 100 ग्राम मां तव्हांखे कैलोरीज़ मिलंदियूं 25 ऐं इहे जेके सब्जियूं आहिनि घटि कैलोरीज़ खां अलावा हिन जा ॿिया बि फ़ाइदा आहिनि जीअं त हिन सभिनी में फाइबर्स हूंदा आहिनि जेके तव्हांजी कब्ज़ी लाइ बहितरीनु आहिनि ऐं घटि कैलोरीज़ जे करे इहे तव्हांजे ब्लड शुगर खे मेंटेन रखंदियूं आहिनि ऐं हिननि में काफ़ी विटामिन्स ऐं मिनरल्स बि हूंदा आहिनि जंहिंजे करे तव्हांजो ब्लड प्रेशर बि मेंटेन थींदो आहे। इहे सभु एंटी कैंसरस बि हूंदियूं आहिनि जेके तव्हांखे कैंसर थियण खां रोकींदियूं आहिनि।